जी असां हिन वक़्तु हाली रोड में फूड डिपार्टमेंट जो जेको गोदाम आहे उते मौजूदु आहियूं। हिते जेको आहे फ्लोर मिलनि खे आटा चक्की ऐं इन्हनि खे जेको कणिक आहे उनजी फ़राहमी जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। पर जेको आहे असिस्टेंट कमिश्नर लतीफ़ाबाद हाली रोड वारे गोदाम ते जेको पहुतो आहे उते जेके 15 ट्रकूं आहिनि उहे तहवील में वरितियूं वयूं आहिनि। DFC हैदराबाद जो चवणु आहे त इहे जेके ट्रकूं आहिनि उन्हनि वटि जेके बिल्टियूं हुयूं उहे हैदराबाद शहर खां ॿाहिरि जूं हुयूं, जंहिंजे करे उन्हनि खे उते अनलोड कयो वियो आहे, उते रोकियो वियो आहे। इन हवाले सां DFC जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर हैदराबाद सां जेके फ्लोर मिल वारा आहिनि उन्हनि जी गॾिजाणी थी आहे ऐं नयूं जेके SOPs ठाहियूं पियूं वञनि। हिते कणिक जी जेका फ़राहमी आहे उहा अॼु बंदि कई वई आहे। इन हवाले सां जेको DFC जो चवणु आहे त SOPs ठाहियूं पियूं वञनि ऐं जेको मिल मालिक आहिनि उन्हनि सां डिप्टी कमिश्नर जी गॾिजाणी जारी आहे, जंहिंखां पोइ जेको आइंदा जो जेको लाइअमल हूंदो उहो जोड़ियो वेंदो। मुंहिंजो नालो मोहम्मद अली मक्सी आहे ऐं मां इंचार्ज PRC हाली रोड हैदराबाद जो आहियां। अदा जीअं त हे असां वटि जेको आहे इशू हाणे जेकी स्टार्ट थी आहे, मिल वारनि खे चकी वारनि खे असां हे ॾियूं पिया। पहिरीं ॾियणो आहे एज़ पर पॉलिसी आउटसाइड जो माल जेको असां वटि प्लंथ ते ॿाहिरों माल आहे, पहिरीं उहो इशू विझिबो, उन खां बाद पोइ इनसाइड गोदाम ईंदासीं। कल्ह जेको आहे त गाॾियूं जेके आहिनि इहे पंहिंजो तक़रीबन 15 खनि जेके चवनि था पिया, पर बहरहाल असां वटि तेॾी महिल या 12 गाॾियूं बीठियूं आहिनि जेके AC साहिबु लतीफ़ाबाद हिते बंदि कराए वियो आहे ऐं पंहिंजो सख़्ती सां मना करे वियो आहे त का बि गाॾी जी चुरपुर न थिए ऐं का बि लोकल इशू जी ट्रांज़ेक्शन बंदि कई वञे। अॼु जेको आहे त गॾिजाणी आहे DC साहिब वटि जेको लाइ अमल कंदा, जेके SOPs ठाहे असांखे चवंदा असां हुन ते जेको इम्प्लीमेंट कराईंदासीं ऐं माशाअल्लाह कमु ओके हले पियो। पर हाणे कुझु जेके आहिनि धड़ियूं आहिनि जेके का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, पोइ इहो अजायो वाह वेला कंदा आहिनि त दादा हे कमु थी वियो, हेॾे ते हे कमु थी वियो। सो लिहाज़ा इन जे करे असां त हाणे मथां जे इंस्ट्रक्शन जे लाइ जेको आहे वेठा आहियूं, वेट था कयूं। जेको असांजे सेक्रेटरी साहिबु एज़ पर पॉलिसी हुकुम कंदो असां कमु जारी कंदासीं पंहिंजो। साईं हीअ जेके ट्रकूं आहिनि उहे हैदराबाद खां ॿाहिरि पियूं वयूं? सर हाणे असां वटि जेके गाॾियूं ट्रकूं हाणे फ़र्ज़ु कयो हिकिड़ो अलिफ़ बे जीम जेको बि फ्लोर मिल वारो ईंदो आहे चालान खणी ईंदो आहे, RO हूंदा आहिनि जेके चइबो आहे रिलीज़ ऑर्डर, उन जे थ्रू पोइ हुनजी मर्ज़ी आहे त नंढी गाॾी में खणी वञे वॾी गाॾी में खणी वञे। हे आयूं आहिनि गाॾियूं वॾियूं खणण पिया, पोइ हाणे हे मिल ते वञनि पियूं या वञनि पियूं आउटसाइड ऑफ पंहिंजो हैदराबाद डिस्ट्रिक्ट कराची पई वञनि या पिशावर पई वञनि, उहो वला आलम असांखे ख़बर न आहे। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम अला, मेहरान TV न्यूज़ हैदराबाद।